बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, सिंध अंदर दाड़ियल गर्दी ऐं अगवा इंडस्ट्री ख़िलाफ़ सॼी सिंध में तारीख़ी एहतजाज जारी आहे। सॼी सिंध जा रहवासी कश्मीर खां वठी केटी बंदर ताईं हिकु ई मुतालबो करे रहिया आहिनि त दाड़ियलनि ख़िलाफ़ भरपूर एक्शन खयो वञे ऐं सिंध मां जेके बि माण्हू अगवा थियल आहिनि, दाड़ियलनि वटि मुग़वी बणियल आहिनि, उन्हनि खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। काफ़ी वक़्त खां सिंध जा माण्हू मीडिया ते, सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते इहे रड़ियूं करे रहिया हुआ, दाहूं करे रहिया हुआ त ख़ुदारा हिन जेको इहो नासूर आहे दाड़ियलनि जो, उन्हनि खे ख़तमु कयो वञे। जेके माण्हू ग़ैर महफ़ूज़ आहिनि, ख़ासि तौरु उत्तर सिंध जे घोटकी, कश्मीर, शिकारपुर ऐं ॿियनि ज़िलनि में उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पुलिस पंहिंजो कमु ठीकु करे, पर सिंध जे माण्हुनि खे जे ॻाल्हियुनि ते कन न धरियो वियो ऐं जंहिंजो नतीजो हिन हेॾे वॾे एहतजाज जी सूरत में निकितो आहे। हाणे सरकार पाण परेशान आहे, समूरी सिंध जी पुलिस पाण परेशान आहे जो एहतजाज कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी चुको आहे। अञा बि वक़्तु न आहे वियो, सरकार खे संजीदगीअ सां सोचणो पवंदो त उत्तर सिंध में जेके कचे वारनि इलाइक़नि में जेके दाड़ियल वेठा आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु भरपूर एक्शन खयो वञे, मुग़विन खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे ऐं सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं पुलिस में जेके कारियूं रिढूं आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु पिणु भरपूर कार्रवायूं करणु घुरिजनि। छाकाणि त वॾे पैमाने ते इल्ज़ाम लॻनि था त पुलिस जा अमलदार ऐं अहलकार इन्हनि दाड़ियलनि सां ॿिट बणियल आहिनि, जंहिंजे ॻठ जोड़ सां ई जेको आहे सो सिंध जे मुख़्तलिफ़ उत्तर वारनि ज़िलनि में हीअ दाड़ियल गर्दी हली रही आहे। माण्हुनि खे अगवा कयो वञे थो, किरोड़े रुपया भुंग वरितो वञे थो। बहरहाल अॻिते वधूं था, हलंदासीं टनो मोहम्मद ख़ान जिते सरकारी इस्पताल में सहूलियतुनि जी अणहूंद सबबि उतां जा ग़रीब मरीज़ सख़्तु परेशान आहिनि। DHQ इस्पताल टनो मोहम्मद ख़ान में उते मरीज़नि खे शिकायतूं आहिनि त इंतिज़ामिया खेनि मुफ़्त दवाऊं नथी फ़राहम करे, थोरियूं घणियूं दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं, बाक़ी रुॻो पर्चियूं लिखाइण ते ज़ोर आहे। उनखां सवाइ इहे पिणु शिकायतूं आहिनि त इस्पताल खे हथ वठी रेफर सेंटर बणायो वियो आहे ऐं इहे शिकायतूं बि अची रहियूं आहिनि, इहे ख़बरूं बि अची रहियूं आहिनि त वॾे पैमाने ते मुलाज़िम वीज़ा ते वियल आहिनि। अॻु में ई डॉक्टर्स जी तमामु घणी खोट आहे, मुख़्तलिफ़ मुलाज़िमनि जी तमामु घणी खोट आहे, पर जेके मुक़रर आहिनि उन्हनि मां पिणु केतिरा ई मुलाज़िम वीज़ा ते वियल आहिनि। असां इस्पताल जो दौरो कयो, इन हवाले सां असां कोशिशि कई त इस्पताल इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कजे, मरीज़नि खां बि हाल वठिजनि। त अचो त ॾिसूं था हीअ रिपोर्ट। काई साहब, छा सूरत हाल आहे? डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल आहे, वॾी उमेदूं हुयूं जॾहिं इस्पताल नई तामीर थी, माण्हुनि खे वॾी उमेदूं हुयूं, त उन उमेदुनि ते केतिरो पूरो लही सघिया इस्पताल? साईं, तव्हां ओवरऑल पंहिंजो जेको सिंध सूबे जी जेका बि सूरत हाल ॾिसंदो त पंहिंजो जेको ॿ आहिनि जेके अहम शयूं आहिनि, हिकिड़ी सिहत आहे, ॿियो तइलीम आहे। उहे ॾिसंदा त तबाही जे किनारे ते आहिनि। उते पंहिंजा जेके हुक्मरान आहिनि, पंहिंजा जेके वज़ीर थियनि था, चूंडियल नुमाइंदा, उहे दवाऊं त कनि था। जेका डिस्ट्रिक्ट इस्पताल आहे, हिन में ऑपरेशन थिएटर जो बि सॼो इंतिज़ाम आहे, मशीनरी बि आहे, पर अफ़सोस उते ऑपरेशन थिए नथी। किथां आहियो भाऊ तव्हां? ॿाहिरि नागोशा खां आया आहियूं। छा थियो आहे मरीज़ खे? मरीज़ खे जुलाब ऐं उल्टियूं। इलाजु थिएसि पियो? इलाज थिए पियो, पर अहिड़ो त कोन आहे। केतिरो वक़्तु थियो आहे हिनखे दाख़िल थिए? हिनखे 4 ॾींहं थी विया आहिनि। छा था चवनि डॉक्टर? डॉक्टर वरी ॾिसो वरी हलियो वञनि था भला। दवाऊं वग़ैरह मुफ़्त ॾिनऊं तव्हांखे? न चयो हींअर जुमे जो ॾींहुं हाणे मोकिलियो हिनखे, अञा जुलाब आहिनि हिनखे। अञा तबियत सही कोन्हे हिनखे खणो? हा खणो, हैदराबाद असीं ग़रीब माण्हू केॾा वञूं। तव्हांजो छा थिए? ही मुंहिंजो घर वारो आहे। पोइ डॉक्टर सही कनि पिया इलाजु? इलाज कनि पिया, चवनि पिया त हाणे वञो घर वञो चई। ठीकु थी वियो हूंदो न? अञा ठीकु घणो कोन थियो आहे, जुलाब बुखार हलियो पियो। ॾींहं में घणा दफ़ा चेक करणु अचनि था डॉक्टर? डॉक्टर हा मिंट अचनि पिया, थोरा घणा बोतलूं लॻनि पियूं। दवाऊं त ॾियनि था न? दवायूं लिखी ॾिनियूं, जो ॿाहिरि हली वठो वञे, हितां न कोन न पैसनि वारियूं वठो। हिते इन इस्पताल में जेको आहे त हालात जेके तव्हां ॾिसो था, तव्हां पाण अॼु विज़िट कयो। हालात आहिनि कीअं आहिनि तव्हां ॿुधाइजो। हिते सर ही बिल्कुलु पहिरीं ॻाल्हि त हिते राति जो जेकर को बि इमरजेंसी में अचे थो त हुन अमले जो ॻाल्हाइण जो जेको तरीक़ो हूंदो आहे, उहो त बाक़ाइदे रिकॉर्डिंग करण जहिड़ो आहे।
त इंशाल्लाह रिकॉर्डिंग करे असांखे ॾींदासीं सही। बाक़ी ही अरबे रुपयनि जी अस्पताल ठहियल आहे, किरोड़नि जी बजट बि हिननि जी जेको सालियाने अचे थी, हिननि जो उहो अलाए किथे ख़र्च थिए थो। हिते न के एम्बुलेंस जी का सहूलियत आहे, 11-22 हिकिड़ी नई रेस्क्यू हिकिड़ी ॾिनी अथनि, उहा भले किथे अवेलेबल आहे, हिते कोन्हे की। ऐं ॿहिराड़िया माण्हू उमेदु रखी वीचारा ग़रीब यतीम मिसकिन हिते अचंदा आहिनि अस्पताल में, पर हिते अहिड़ो को बि सिस्टम कोन्हे। एंट्री ॾिसो थी 1:55 ताईं आहे। इन्हनि मां घणनि मरीज़नि जो चेकअप थी थो वञे डेली? डेली त हाणे साईं घणा रूटीन में घणा पेशेंट अचो। साईं तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो। हिकिड़ो मिंट। साईं तारुफ़ कराइजो। डॉक्टर राजा होतचंद, हींअर अॼु मुंहिंजी ड्यूटी आहे हिते मोकल जे ॾींहं ते, ऐं हींअर फ़िलहालु मुंहिंजो विज़िट आहे, उन आउं हिते मौजूदु आहियां। तव्हां छा आहियो हिते? ऐं डिस्ट्रिक्ट पुलिस सर्जन आहियां। अच्छा, पुलिस सर्जन आहियो। तव्हांजो अस्पताल सां त वास्तो न हूंदो न? न वास्तो त आहे, अस्पताल में असां आहियूं, पर मक़सदु आहे की जीअं डॉक्टर ऑन ड्यूटी आहे, उहो डॉक्टर पंहिंजे ड्यूटी ते वेठो आहे। हाणे कीअं न हू डॉक्टर साहिबु चयोसीं उन तव्हांजे हवाले करे छॾियो, मौक़ुफ़ केरु त ॾिए न। छाजे मुतलिक़? हिते शिकायतूं आहिनि, जीअं सोशल मीडिया ते पाण ॾिसो था त अस्पताल इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु माण्हू रड़ियूं था कनि त ग़रीब मरीज़नि खे प्रॉपर दवाऊं नथियूं मिलनि, मिड़ई नाले मात्र मिलनि थियूं, ॿियूं वरी मेडिकल स्टोर्स ते लिखी ॾिनियूं थियूं वञनि। छा सबबु आहे? दवाउनि जी खोट आहे या हिते ई हेॾा होॾा थी वञनि दवाऊं? न, दवाऊं त आहिनि, काफ़ी मिलंदियूं आहिनि, पर जे मोकल जे ॾींहं ते जेको जनरल असांजो स्टोर हूंदो आहे उहो बंदि हूंदो आहे। मोकल ॾींहं खां अलावा आम तौर ते मिलंदियूं आहिनि जेके ज़रूरी दवाऊं आहिनि। कॾहिं कॾहिं का मेडिसिन खुटी पवंदी आहे या न हूंदी आहे, त पोइ उहो जेसि ताईं मथां गवर्नमेंट मां प्रोवाइड थिए, बाक़ी त मिलंदियूं आहिनि तक़रीबन। अच्छा, ॿियो त रेफर सेंटर जे हवा माना रेफर सेंटर बणियल आहे, जेको माना कंहिं बीमारी लाइ अचे थो इलाज लाइ, बाबा मोकिलियो त हैदराबाद। हिते छो न सहूलियतूं मिली सघियूं आहिनि? हेतिरा साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं इमारत त शानदार ठही वई, पर खोखली लॻे थी अस्पताल। शायदि कुझु असां वटि स्पेशलिस्ट डॉक्टर बि घटि आहिनि। जीअं असां वटि नक कन गले जो या अखियुनि जे शोबे जो या दिमाग़ जो डॉक्टर न आहे, त मजबूरी में पोइ जेके एक्सीडेंट जा केस जंहिंखे हेड इंजरी हूंदी आहे, त पोइ मजबूरन असां हुनखे मोकिलिणो पवंदो आहे। या 24 कलाक असां वटि या आर्थो डॉक्टर जी न आहे, लेबार्टरी 24 कलाक असां वटि न आहे खुलियल, उन जी ज़रूरत हूंदी आहे त पोइ असां मोकिलींदा आहियूं। टंडो मोहम्मद ख़ान जी सिविल हॉस्पिटल जी हालत इहा आहे त उते कंहिं क़िस्म जो इलाज तव्हांखे कोन्हे। जेकॾहिं इतफ़ाक़ सां ख़ुदा न ख़ास्ता हिकिड़ो जी सिंपल जे त कंहिंखे मोशन लॻी था आहिनि न, त उनखे बि चवंदा हैदराबाद रेफर करियो। हाणे उते हिन वक़्तु असां MS साहिब सां मिलियासीं त 500 माण्हुनि जी SNE उते मौजूदु आहे। उते 26 स्वीपर खपनि, 4 कमु कनि पिया। तव्हां इहो त अंदाज़ो लॻायो त उते एक्सरे वारो कोर्ट जे हुकुम ते हफ़्ते में 3 ॾींहं बदीन मां थो अचे, सिर्फ़ु 3 ॾींहं। मशीन जेका उते एक्सरे मशीन साब हिकिड़ी जेका आहे कंहिं ॿिए इदारे डोनेट कई आहे, जेका चाइना जी आहे। कुझु जेके इन में एक्सरे करण खां पोइ गरम थी वञे हली, त हीअ सूरत हाल आहे। साईं, कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, प्रोडक्शन बोनस जे मद में बि किरोड़े रुपया ज़िले इंतिज़ामिया खे मिलनि था। उन खां सवाइ सिहत खाते वटि पंहिंजा फंड्स आहिनि, पोइ केॾा था वञनि इहे फंड्स? इहे बिल्कुलु फंड्स आहिनि। त मां NICVD जे हवाले सां उहा बि ठाही वई आहे, नर्सिंग कॉलेज बि आहे, ऐं हिते लॉ कॉलेजुनि मां ठाहे पिया, जेके सुठी शइ असीं एप्रिशिएट करियूं था उनखे। पर हुते छा आहे जो उहो केतिरे क़दुरु क्लियर उनजो मतिलबु हिकिड़ो साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां कमु थिए पियो। कोर्ट जे हुकुम ते इहो चयो वियो त तव्हां ज़िले जे माण्हुनि खे सॾायो, उन्हनि खां उते जेके आहिनि उन पुछो त तव्हांखे कहिड़े कमु खपनि, कहिड़ी तरक़ियाती खपे। DC साहिबु हिकिड़ी मीटिंग सॾाई, असीं सभु उते थियासीं, असां पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं। उहे ख़बर न आहे केॾांहुं वियूं, हिकिड़ो जेको आहे पंहिंजे तरफ़ां जवाबु दाख़िल करे उते कोर्ट में ॾेई आया, असांखे कंहिं एतमाद में कोन वरितो। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।